अस्सलामुअलैकुम दोस्तों, आवां यहाँ जमील शहर में ॾिसी रहा आहियो टेक इन सिंधी यूट्यूब जो चैनल। दोस्तों अॼु इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां जेकॾहिं तव्हांजो लैपटॉप या कंप्यूटर हैंग थी रहियो आहे त तव्हां उनखे कीअं सॉल्व करे सघो था ऐं तव्हां उनखे हैंग थियण खां कीअं बचाए सघो था। दोस्तों जेकॾहिं तव्हां अञा ताईं असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब करे घंटी वारे बटन खे हणी छॾियो। इन सां तव्हांखे हर अचण वारी वीडियो सभिनि खां अॻु में पहुची वेंदी। दोस्तों अचो त वीडियो खे शुरू कयूं था। दोस्तों सभ खां पहिरियां इहो आहे त तव्हां जंहिं वक़्तु पंहिंजे लैपटॉप खे बंदि कंदा आहियो त उन वक़्तु तव्हां डायरेक्ट स्विच ऑफ न कंदा कयो, पर तव्हां पंहिंजे कंप्यूटर खे या लैपटॉप खे ऑफ कंदा करियो। दोस्तों इन सां छा थींदो, जेकॾहिं तव्हां पंहिंजे लैपटॉप या कंप्यूटर खे होॾां स्विच खां ई ऑफ कंदव त तव्हांजो लैपटॉप या कंप्यूटर हैंग थींदो रहंदो ऐं इन जो को बि सॉल्यूशन न निकिरी सघंदो। जेकॾहिं दोस्तों तव्हां उनखे कंप्यूटर जे सिस्टम न ऑफ कंदव त तव्हांजो लैपटॉप या कंप्यूटर कॾहिं बि हैंग न थींदो। ऐं दोस्तों ॿी टिप्स ऐं ट्रिक्स जे तरफ़ हलण खां पहिरियों अॻु मां तव्हांखे रिक्वेस्ट कयां थो त जेकॾहिं तव्हां अञा ताईं हिन वीडियो खे लाइक न आहे कयो त वीडियो खे लाइक करे छॾियो। दोस्तों ॿी ॻाल्हि इहा आहे त जंहिं वक़्तु तव्हां पंहिंजे लैपटॉप या कंप्यूटर खे खोलींदा आहियो या त बंदि कंदा आहियो त उन वक़्तु तव्हां रिफ्रेश न कंदा आहियो, उन जे करे तव्हांजो लैपटॉप हैंग थींदो आहे। त दोस्तों बंदि करण वक़्तु या खोलण वक़्तु तव्हां पंहिंजे लैपटॉप खे रिफ्रेश लाज़मी कंदा कयो। त दोस्तों इहो ई अॼु जी वीडियो, जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी वारे बटन खे हणी छॾींदा ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।